सेठ साहब पानी पी गद गद थी तू भी थोरो हाणे थधो थी बाक़ी मुल्क बाबा वॾो गरम आ गुलण तूं बि मवाली वांगुरु नशे ते लथो आहीं छा? निशाब तोबा कर बाबा। अरे नशो करी तूं तोबा वरी कयां मां छो? निशाब मुंहिंजो मतिलबु इहो न अथई अला तव्हां मुंहिंजे बयान खे टोड़े मरोड़े सम्झो आहे बाक़ी सिधी ॻाल्हि इहा आहे त मां नशो न कंदो आहियां। नशो नथो करीं त पोइ तोखे सर्दीअ में मुल्क गरम कीअं थो लॻे? साहब मुंहिंजो मतिलबु आहे त अरे गुलू ॻाल्हि हिकिड़ी थो करीं मतिलबु ॿियो थो कढीं सियासतदान आहीं छा? न साहब अल्लाह साईं पनाह ॾींदो पिनी खाईंदुसि बाक़ी सियासतदाननि वारी कमाई ऐं रोज़ी मूंखे न खपे साहब इहे सियासतदान बि सही माण्हू न अथई। ॻाल्हाई त बाक़ी सियासतदाननि वारी ॿोली थियो साहब सिधो ॻाल्हायां? हा सिधो ॻाल्हाए। ॻोठ जा हाल सफ़ा ख़राब थी विया अथई टोनी हवाली हिक ॿिए जे मथां हथियार खणी था घुमनि त पोइ इन्हनि ॿिन्ही टोनी ऐं हवालीअ जा हाल ख़राब थींदा बाक़ी ॻोठ जा हाल भला आहिनि। सेठ धनु धोबी साहब केॾी महिल बि बा ॻोठ में खूनी जहिड़ो थी सघे थो त पोइ मुश्किल जे ॻोठ जी पुलिस छा पई करे? साहब सुतली त लिकी लिकी सुगड़ सां इश्क पियो करई बाक़ी सूमर त सुतो पियो आहे ऐं ईसो बि सफ़ा निंडू पियो थो करे त पोइ तूं हिते छा थो करीं? साहब ॿुधाए मां त सेठ धनु धोबीअ जी चमचागिरी थो कयां कम बि इहा ई अथई केरु साहब गुली न इहा पंहिंजी चमचागिरी। साहब इहा चमचागिरी बि सही माण्हू न आहे। त पोइ तूं हाणे हीअं कर टोनी ऐं मवालीअ खे मुंहिंजो वञी न्यापो ॾे। कहिड़ो न्यापो चवान त हिक ॿिए खे उफट न मारजो बाक़ी गेल सेल भली कयो न ॿिन्ही खे चइजां त पाण में छेड़ो न कयो। ठीकु आहे साहब मां हाणे ई वञी चवान थो त सेठ धनु धोबी जो हुकुम अथव त पाण में न विढ़जो बाक़ी ॿियो को हुजे उनखे सफ़ा उफट मारे छॾियो। मूं ईअं त कोन चयो साहब तो त कोन चयो पर इन जो मतिलबु त साॻियो ई थियो न। तूं मतिलब खे छॾ जेतिरो मूं तोखे चयो आहे ओतिरो कर। हाज़िर बोतार पहिरियां घर वञा तेरा हार सिंगार कया तेल फुलेल पोइ न्यापो ॼाण थो पर साहब हिकिड़ी ॻाल्हि चवां इहे ॿई माण्हू सही न अथई। मां बि चवां त इन धप ॻाल्हि हूंदी अचे वञा वञी हार सिंगार कयां। सोप सीरियल मशकरनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।